मोरो ख़बर शामिल कर जदी सिंधी इल्ताफ़ सुमरो की रिपोर्ट मुताबिक अब्दुल सत्तार वल्द गुलाम मुस्तफ़ा सोलंकी वेठल तालिब हुसैन सोलंकी मोहल्ला नौशरो फ़रोज़ मीडिया अॻियां पंहिंजी वेगे भा अब्दुल गफ़ार सोलंकी चाची अब्दुल्ला कदीर सोलंकी पुलिस वारो ऐं पंहिंजे चाची मिसमाद हसीना ते मुबैना इल्ज़ाम हणंदे उहो चयो त ही सभई लठियूं ऐं कुहाड़ियूं खणी मुझे घर में गिरी मूते ऐं मुझी घरवारी अक्सा ते कातलाना हमलो कयो। मूंखे ऐं मुझी घरवारी के मुंह ऐं सीने में बंदूक जो बठ भी हया विया आहिनि। अब्दुल सत्तार वधीक चयो त मूंखे ऐं मुझी घरवारी ते 3 ॾींहं अॻु बि इन्हनि ई माण्हुनि तशदुद कयो हो जेका NCB असां नौशरो फ़रोज़ थाणे ते कटराई आहे, पर पुलिस वारो हुअण जी सूरत में का बि गिरफ़्तारी कान थी। बेहतर असां ते हमिलो कयो वियो। हिन वधीक चयो त मां मिसकिन आहियां ऐं मीडिया ज़रिए IG सिंध पुलिस ऐं DIG शेख बेनज़ीराबाद ऐं SSP नौशरो फ़रोज़ खे अपील थो कयां त मूं मिसकिन जी अदालत कई वञे, मूंखे ऐं मुंहिंजे घरवारीअ खे तहफ़ुज़ ॾिनो वञे। मुंहिंजी घरवारी खे मुंहिंजा सौट आहिनि ऐं मुंहिंजो भाउ आहे, ॿी चाची आहे मुंहिंजी, जेके मुंहिंजी घरवारी खे मारणु था चाहिनि। अॼु बि हू घर वेठे मुंहिंजे घरवारी खे धकणी आहिनि, जेके हुननि हू चाहिनि था त ही ॿई घरां निकिरनि ऐं जेको आहे सो न ही हितां निकिरी वञनि, मसलन जॻह ख़ाली करे वञनि। उन्हनि जा नाला छा आहिनि? हुननि जा हिकिड़े जो नालो आहे अब्दुल्ला, ॿिए जो नालो आहे कदीर, जेको पाण खे पुलिस वारो बि आहे। सो कुझु वरी उन जे हिसाब सां हू चए थो त हाणे मां हिननि खे जेको आहे लड़ाया आहियां हितां। ऐं चाची आहे मुंहिंजी, जंहिंजो नालो हसीना आहे। ॿियो मुंहिंजो भाउ आहे निगो गफ़ार, जेको असां ॿिन्ही खे मतिलबु मारणु थो चाहे। अॼु बि भेण आया जेको आहे सो न असांखे घर वेठे जेको आहे मुंहिंजी घरवारी खे धकणी आहिनि, ज़ख़्मी करे आहिनि ऐं 2-3 चकर पहिरियां बि ज़ख़्मी करे चुका आहिनि, दिमाग़ वारा धक। इन खां अलावा मुंहिंजी NCB कटियल आहे, जंहिंजो कुझु बि दाद फ़रियाद नथो थिए। इन करे असां पुरज़ोर अपील था कयूं त असांजो कुझु दाद फ़रियाद थिए।